Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. PDM मुत्तहिद आहे ऐं हुकूमत ते हर क़िस्म जो वार कंदी। हुकूमत खे घर भेड़ो करणु हिन वक़्तु तमामु ज़रूरी बणिजी चुको आहे। ईंदड़ कुझु महीना मुल्की सियासत लाइ अहम आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त मुल्क शदीद ख़तरनि में आहे। हुकुमरान को वॾो ब्लंडर करे सघनि था। अनाड़ी हुकुमराननि जी नाअहली सां मुल्क कंहिं वॾे हादसे जो शिकार थी सघे थो। हुकूमत मां छुटकारे लाइ PDM समूरा ऑप्शन्स इस्तेमालु कंदी। पीपल्स पार्टी पंजाब जे जनरल सेक्रेटरी चौधरी मंसूर सां टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल दौरान आसिफ ज़रदारी चयो त हुकुमराननि खे हाणे वधीक कोरोना जे पोयां लिखणु न ॾींदासीं। उहे न वैक्सीन ख़रीद करे सघिया ऐं न ई कोरोना वबा दौरान आवाम जी मदद करे सघिया। मुझे कोई फिक्र नहीं है नून की, वो अपना मसला खुद सेट कर लेंगे। पीपल्स पार्टी की वो अपने मसले सेट करने के माहिर हैं। मुझे फजलुर रहमान की फिक्र है, बंद गली में जा रहा है। ये ना हो कि मैं ये अफसोस से कहूं कि मैं बार बार आपको समझाता रहा। फजलुर रहमान साहब, पहले भी मैंने आपसे कहा था आपसे हाथ हो जाएगा, आप हाथ मलते रह जाएंगे। सारी पार्टियां मिलकर बैठे और जितने वोट हैं उतने कैंडिडेटों का फैसला कर लें ताकि कोई वोट ना बिके और जमहूरियत और मुस्तहकम हो। अदम एतमाद लाओ, एक दफा छोड़ के 100 दफा लाओ। सेनेट के इजलास में इधर 66-65 आदमी थे, उधर अंदर गए तो 44 ही रह के 11 मेंबर ही गायब हो गए। 3 इशू पर आप पीछे हुए हैं। लॉन्ग मार्च पर भी रिकंसिडर करें, आपको कुछ नहीं मिलेगा और इमरान खान इंशाअल्लाह 5 साल पूरे करेगा। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग पंहिंजा मामला तय करे वठंदियूं। मूंखे फजलुर रहमान जो फ़िक्र आहे त हू बंद घिटी में वञी रहियो आहे। फजलुर रहमान सां धोखो थींदो ऐं हथु मलींदो रहिजी वेंदो। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन भली 100 भेरा बेइतमादी रिथ आणे। सेनेट इजलास में 11 मेंबर्स खे नज़र लॻी वई ऐं सदर जी चूंड बि सभिनी जे अॻियां आहे। लाहौर जे जलसे इस्लामाबाद वारे एहतजाज खां पोइ PDM जी पोज़ीशन कमज़ोर थी वई। नंढी चूंड, सेनेट इलेक्शन ऐं इस्तीफ़ाउनि जूं ॻाल्हियूं ख़तमु थी वयूं। PDM हाणे लॉन्ग मार्च ते बि सोचे त जीअं सभु शयूं वाइकियूं थी वञनि। बिलावल भुट्टो जरदारी ने जो एक मौक़िफ़ अख्तियार किया है कि हमें अदम एतमाद की तहरीक लानी चाहिए। तहरीक इंसाफ और उसके जो इत्तेहादी हैं, इंशाअल्लाह हम उसका मुकाबला करने की पोजीशन में हैं और इंशाअल्लाह उस तहरीक को हम शिकस्त देंगे। बिलावल भुट्टो जरदारी साहब, आप कहते हैं कि हम तहरीक अदम एतमाद लाएंगे, यानी कि आपने इमरान खान साहब को आईनी तौर पर वजीर आजम तस्लीम कर लिया है। ये कहना बंद कर दीजिए कि वो सिलेक्टेड वजीर आजम। जहां तक ब्रॉडशीट का ताल्लुक है, उसमें PTI का तो कोई अमल दखल नहीं था। मुआहदा करने में या मनसूख करने में हमें तो ये सब चीजें विरसे में मिली हैं। एक चीज सामने आई है तो हम चाहते हैं, आपने इसको इतना उठाया है तो हम चाहते हैं कि दूध का दूध पानी का पानी हो जाए। ऑपोजिशन को नुक्ता चीनी की बजाय अपनी सफाई पेश करनी चाहिए। बिलावल भुट्टो बेइतमादी वारी रिथ जी तजवीज़ ॾेई इमरान ख़ान खे वज़ीर आज़म तस्लीम करे वरितो आहे। हाणे खेसि सिलेक्टेड वज़ीर आज़म कोठणु बंदि करे वञे। पर ॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त PTI हुकूमत इतिहादनि सां गॾिजी बेइतमादी वारी रिथ जो मुक़ाबिलो कंदी ऐं अपोज़िशन खे शिकस्त ॾींदासीं। PDM गैर फितरी इतिहाद आहे ऐं उन में ॾार फमण शुरू थी विया आहिनि। ब्रॉडशीट सां मुआहिदा PTI सरकार न कया हुआ। चाहियूं था त जांच ज़रिए समूरियूं शयूं पधरियूं थियनि। अपोज़िशन जो दामन साफ़ आहे त तनक़ीद बदिरां जवाबु ॾिए। हुकूमत ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणण वारी बिलावल भुट्टो जी तजवीज़ आइनी आहे। हतमी फ़ैसिलो PDM कंदी। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त नैब रेफरेंस बावजूद मुराद अली शाह 2023 ताईं वॾो वज़ीर रहंदो। नैब न्यासी गठजोड़ खां विझण वारा नाहियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह जी ख़ुर्शीद शाह जी गिरफ़्तारी ऐं वॾे वज़ीर ख़िलाफ़ नैब रेफरेंस ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब वारो पीपल्स पार्टी जे एहतजाज में शिरकत कई। इहो हैरान कंदड़ आहे त को वॾो वज़ीर या अवामी उहिदो रखंदड़ चवे त आऊं तव्हांखे जवाबदार आहियां। वॾो वज़ीर हुजे या वज़ीर, उहे हर शहरी वारो जवाबदार आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी विच में झेड़े वारे मामले ते तबसरो। फवाद चौधरी चयो त आइन जे आर्टिकल 149 ऐं ॿियनि शिकनि तहत को बि ऑफिसर या वॾो वज़ीर वफ़ाक़ी सरकार जी जांच खां मुंहुं नथो मोड़े सघे। जवाबु ॾियणु घुरिजे।
नवाज शरीफ हुकूमत ऐं एजेंसीज़ खे धोखो ॾेई लंडन वञी रहियो। 3 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ नवाज शरीफ धोखेबाज़ निकितो। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म स्वाती नवाज शरीफ ते तनक़ीद कंदे चयो त मरियम नवाज़ पंहिंजी ॿुॾंदड़ ॿेड़ी में मौलाना फज़लुर रहमान सूदो ॿियनि ठगनि खे बि ॿोड़े छॾींदी। PDM वारा इस्लामाबाद आया त संदन मुंहं ते कारें मलिजी वेंदी। ना ॿुधाई त वॾा घपला कंदड़ अञा ताईं मंतक़ी अंजाम ते छो न पहुची सघिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास 27 जनवरी ते तलब करे वरितो। 6 आदमशुमारी जे नतीजे जो नोटिफिकेशन जारी करण जो इम्कान। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक थींदा। ओघरा ऑर्डिनेंस में तरमीम। 18 तरमीम खां पोइ हायर एजुकेशन जे मामलनि ते गौर थींदो। हुकूमत रूसी कोरोना वैक्सीन स्पॉटिंग 5 जे हंगामी इस्तेमाल की इजाज़त ॾेई छॾी। ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी जी रजिस्ट्रेशन बोर्ड तरफ़ां AJP फार्मास्यूटिकल कंपनी के वैक्सीन घुराइण की इजाज़त। अख़्तियारनि जो चवणु आहे त रूसी वैक्सीन कोरोना वबा ख़िलाफ़ 92% असराइती आहे। 50,000 खुराकनि ते ॿधल पहिरीं खेप हलंदड़ महीने जे आख़िर ताईं पाकिस्तान पहुची वेंदी। वैक्सीन के काटू 18 डिग्री ते स्टोर करणु लाज़मी हूंदो। सिंध एक्शन कमेटी सामूंडी ॿेटनि सूदो वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ 21 फरवरी ते सिंध असम्बली ॿाहिरां एहतजाज जो ऐलान करे छॾियो। जाम शोरो में अहम इजलास दौरान कॉमप्रस जमातनि ऐं सुञाण धुरियनि तरफ़ां वसीलनि जी फुरलोट ख़िलाफ़ जदोजहद जारी रखण ते इतफ़ाक़। इजलास में जलाल महमूद शाह ऐं ॿिया कॉमप्रस अॻवान तोड़े सुञाण धुरियूं शरीक थियूं। इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान एक्शन कमेटी जे अॻवाननि चयो त सिंध हुकूमत ॿेटनि ते कब्ज़े लाइ सहूलियतकारी जो किरदारु अदा कयो। सिंध हुकूमत वसीलनि ऐं सूबे जी सरहदुनि जो तहफ़ुज़ करण में नाकाम थी वई आहे। लाहौर जी ज़िला इंतज़ामिया जोहर टाउन में खोखर पैलेस जी भरपासे वारियूं इमारतूं पट करे छॾियूं। 38 केनाल ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जी दावा। खोखर भाइरनि जो चवणु आहे त इंतज़ामिया वज़ीर आज़म खे ख़ुशि करण लाइ ताहिर ऐं अकमल खोखर जा घर बि राहे छॾिया आहिनि। बख्तावर बीबी आपकी खुशियों में हम सब शामिल हैं। आज जो रंग महफिल का है सबकी चाहत का हासिल है। शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी जी तक़रीबुनि जो आगाज़। बिलावल हाउस कराची में बख्तावर भुट्टो जी शादी जे सिलसिले में मीलाद जी महफ़िल जारी। ज़रिए जो चवणु आहे त मीलाद जी महफ़िल में अज़ीज़न सूदो बख्तावर ऐं आसिफा भुट्टो जूं साहेड़ियूं शरीक आहिनि। पीपल्स पार्टी जूं औरत पार्लियामेंटेरियंस बि मीलाद जी महफ़िल में शरीक। बख्तावर भुट्टो ज़रदारी जी मेहंदी जी रस्म 27 जनवरी ते थींदी। 29 जनवरी ते बख्तावर भुट्टो ऐं महमूद चौधरी विच में निकाह थींदो। वलीमे लाइ 30 जनवरी तय कई हुई। रावती मां चोरी थियल मेंह जा पेरा खणी कचे तरफ़ वेंदड़ पुलिस कांस्टेबल समेत केतिराई ॻोठाणा यरकमाल। धाड़ेलनि 3 ॼणनि खे अगवा करे वरितो। 8 मोटरसाइकिलूं ऐं मोबाइल फ़ोन बि फुर। पुलिस एहलकार जान बचाए निकितो। धाड़ेलनि हिक ॿिए नौजवान खे छॾे ॾिनो। कुंभ वेझो हथियारबंद 2 नौजवाननि राजा ऐं अनवर सुहा खे अगवा करे विया। सरहद वेझो कुकुड़ वठण लाइ जहानपुर वियल नौजवान जी अगवा जी तस्दीक। वारसनि खां 50 लख रुपया भुङ तलब। स्टील मिल्स में बरतरफ कियल 4,500 मुलाज़िमनि जो स्टील मिल्स के CEO के घर ॿाहिरां 4 ॾींहं धरणो जारी। जमात इस्लामी जो अमीर सिराजुल हक धरणे में पहुची वियो। सिराजुल हक चयो आहे त हुकूमत जो कमु स्टील मिल्स तबाह कंदड़नि खे पकड़णु हो, पर 4,500 मुलाज़िमनि खे बेरोज़गार कयो वियो। घोटकी के अनवर आबाद पाड़े में घर के खौफनाक बाहि लगन के नतीजे में एक औरत सड़ी फौत।
ॿिनि औरतुनि सूधो 6 ॼणा सड़ी ज़ख़्मी। फौती औरत ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घर खे बाहि लॻण सबबि अल तल सड़ी रख थी वियो। लाड़काने में कार जो चिंची खे टक्कर, ॿ फौत। 13 वरनि जे अयूब ऐं मीगरी दुआ मीरानी जा मड़ अस्पताल मुंतक़िल। कार ड्राइवर फरार। हैदराबाद पेजो रोड हादसे में सैफुल्ला नाले नौजवान दम ॾेई छॾियो। सिंध जी लॉ यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस जी फीस में वाद ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज। कराची, हैदराबाद, जामशोरो, पनवा किले ॿियनि शहरनि में शागिर्दनि जा एहतजाज मुज़ाहिरा। शागिर्दनि जो चवणु आहे त लॉ कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में फीस वधाए ज़्यादती कई पिए वञे, नोटिस वरितो वञे। मैंने एक हिम्मत का, एक जुर्रत का मुजाहिरा की है और मैंने एक मुनाफिक इंसान को बेनकाब की है और एक ऐसे इंसान को जो इस्लाम के नाम पे दब्बा था, और ऐसे लोगों को अल्लाह बेनकाब करेगा जो अपने लफ्ज़ के साथ नाम नहाद मुफ्ती लगा के लफ्ज़ मुफ्ती की तौहीन करें। देखें, हमारी कोई भी ख़वातीन से गलती सरजद हो जाती है, उसको बहुत पिसा जाता है। आज कंदील बलोच मर गई, दुनिया से कूच कर गई, अल्लाह उसको जन्नत में आला मकाम अता फरमाए, और उसका दुश्मन ऐसे ज़िंदा घूमता फिरे। बात करूँगी तो कहेंगे हम सब मर्दों को आपने बेशर्म बोल दिया, हम सब मर्दों पे आपने उंगली उठा दी। लेकिन मोस्टली जो ख़राबी की जड़ें या जो माशरे के अंदर ख़राबी का किरदार पे कर रहे हैं वो इस माशरे के मर्द हैं। खान साहब को अगर प्राइम मिनिस्टर बनाया था तो लोग ये थे कि एक नया पाकिस्तान बनेगा, और लेकिन बहुत सारे लोग मायूस हैं और मायूस हुए भी हैं। अब देखें, लेट्स सी, अभी वक्त पीटीआई का ख़त्म नहीं हुआ। अगर अभी भी वो कुछ करना चाहें तो लोगों के साथ वादे वईद कि अगर अभी भी वो पासदारी करें। मुझे दो ही पार्टीज़ पसंद थी, पीटीआई और पीपल पार्टी। मेरी पसंदीदा, मेरी फेवरेट पार्टी रही हमेशा से। और मुझे बिलावल भुट्टो पसंद है, शाह महमूद कुरैशी। अब्दुल कवी खां मुफ्ती जो एज़ाज़ खसण वारो क्रेडिट मुंहुं न वञे थो। अहिड़नि मुनाफ़िक माण्हुनि खे बेनकाब करण ते का बि पशमानी नाहे। कंदील बलोच क़त्ल थी वई पर अब्दुल कवी आज़ाद घुमी रहियो हो। बहादुरी जो मुज़ाहिरो कंदे मुफ्ती कवी खे वाइको कयो। टिकटॉक स्टार हरीम शाह जूं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। हरीम शाह चयो आहे त सियासतदाननि मां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शाह महमूद कुरैशी पसंदि आहिनि। सियासी पार्टीज़ में पीपल्स पार्टी ऐं पीटीआई खे पसंदि करियां थी। अवाम इमरान ख़ान मां मायूस आहे, पर अञा बि वक़्तु आहे इमरान ख़ान अवाम सां कयल वाइदा पाड़े। ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ पहिरीं टेस्ट लाइ पाकिस्तान जे 17 रुकनी इम्कानी स्क्वाड जो ऐलान थी वियो। अब्दुल्ला शफ़ीक़, कामरान गुलाम ऐं सलमान अली आका पहिरीं टेस्ट में टीम जो हिसो न हूंदा। फाइनल 11 जो फ़ैसिलो कप्तान ऐं हेड कोच मुशावरत सां कंदा। पाकिस्तान ॾखण अफ्रीका में पहिरीं टेस्ट 11 खां शुरू थींदी। क़ौमी टीम जे हेड कोच मिसबाउल हक़ चयो आहे त पहिरीं टेस्ट मैच लाइ हिकमत अमली तयारु करे वरिती आहे। फील्डिंग जो मयार बहितर करण जी कोशिश करे रहिया आहियूं। उमीद त टेस्ट में बहितर कारकर्दगी सां एतमाद बहाल थी वेंदो। ऐं सियारे जी मुंद में K2 खे सर करण वारी मुहिम जो ॿियो मरहलो। पाकिस्तानी जबल चाड़ू अली सिंध पारां, साजिद सिंध पारां ऐं परॾेही जबल चाड़ू कैंप 2 खे अलविदा करे कैंप 3 ते रवाना थींदा। आइसलैंड वासी जबल चाड़ू जी अॻवानी में टीम सुभाणे K2 खे सर कंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारी थियूं, बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।